जय झूलेलाल, जय झूलेलाल ऐं सभिनीनि खे हरिओम। सिंधी हेरिटेज एंड श्री दयाल एन हरजाणी पेश पिया कनि संस्कार एपिसोड नंबर 16। अॼु असांखे 4 महीना थी विया संस्कार प्रोग्राम हलाईंदे। संस्कार प्रोग्राम में असां सनातन धर्म सां कनेक्ट कंदा आहियूं। अॼु मोनिका गोकलदास जी जुड़ी रहिया आहिनि। अॼु हूअ असांखे ॿुधाईंदी वणनि जे बारे में कि वण कीअं लॻाइजनि। मोनिका गोकलदास फ्रॉम केन्या, वेलकम। जय तव्हांजो झूलेलाल। जय झूलेलाल, तव्हांजो हरिओम। वेलकम आहे। हरिओम। तव्हां अॼु असांखे आर्ट ऑफ ट्री प्लांटेशन असांखे ॿुधाईंदा। जी ज़रूर। सभिनी खां पहिरीं त मां तव्हांजी घणेई थोराइती आहियां कि मूंखे वरी हिकिड़ो दफ़ो मौक़ो ॾिनो अथव तव्हांजे प्रोग्राम में, एंड आई ट्राई टू डू जस्टिस टू द टॉपिक। कुछ हफ़्ता अॻु इन ई शो में वणनि टिणनि जे बारे में ॻाल्हि थी हुई ऐं आई थिंक शोभा जी के केरु हो स्पीकर, त हुननि असांखे ॿुधायो हो महत्व वणनि जो कि छो असांखे वण ज़रूरी आहिनि ऐं छो उन्हनि जो एतिरो इम्पोर्टेंस आहे। त अॼु मां ॿुधाईंदसि तव्हांखे कि वण असीं पोखियूं था त इट्स नॉट जस्ट एन नॉर्मल एक्ट, इट्स नॉट जस्ट एन ऑर्डिनरी एक्ट। ट्री प्लांटिंग जेको आहे इट्स अ वेरी सेक्रेड एक्ट एज पर अवर हिंदू ट्रेडिशंस। हिंदू कल्चर जे मुताबिक़ तमामु ई स्पिरिचुअल एक्ट आहे वण पोखणु, छो त असीं आद जुगाद खां वणनि खे पूजींदा रहियूं ऐं असांजा वण जेके आहिनि उहे देवताउनि सां एसोसिएटेड आहिनि। हर कंहिं देवता जे नाले सां को न को वण त एसोसिएटेड आहे। जे ग्रंथनि में पढ़ी ॾिसजे, श्री कृष्ण भॻवानु पाण चयो हो कि हू पीपल ट्री जो रूप आहिनि। त इन करे असांखे उन्हनि खे पोखण महिल घणेई ॻाल्हियूं सोचणु खपनि। सभिनी खां पहिरीं त मां इहो चवंदसि, जेॾी महिल असीं वण पोखियूं था त खॾो हिकिड़ो खोटियूं था। खॾो खोटण खां अॻु हिकिड़ो दफ़ो मन में सोचूं कि जेॾी महिल असीं खोटायूं था या पाण खोटियूं था त धरती माता खे कुझु कष्ट असांखे माफ़ी जे लाइक़ु न आहे। असांखे माफ़ी घुरणु खपे कि न उन खां। त पहिरीं असीं धरती माता खां माफ़ी घुरंदासीं जेॾी महिल असीं खॾो खोटियूं था या खोटायूं था कंहिंखां बि। त ओॾी महिल चवणु घुरिजे, ॾो कया थम कई, हे झूलण मूंखे माफ़ी ॾे, हे धरती माता मूंखे तूं माफ़ी ॾे, हाणे जो हाणे, हींअर जो हींअर मां तुंहिंजी माफ़ी जी तलबगार आहियां, मूंखे माफ़ी ॾे। मदर अर्थ, आई एम सॉरी, प्लीज़ फॉरगिव मी, आई लव यू एंड आई थैंक यू। गॾो ई गॾु असीं उन धरती माता सां गॾु केतिरनि जीवन जंतुनि जो हैबिटेट ख़राब था कयूं। केतिरा उन में किवलियूं हूंदियूं, के कीड़ा हूंदा, केतिरा कीड़ा मकोड़ा हूंदा, असां उन्हनि जो हैबिटेट बि डिस्टर्ब था कयूं जेॾी महिल खोटियूं था। त असांखे उन्हनि खां माफ़ी घुरणु खपे, भले असांखे नज़र अचनि न नज़र अचनि। त फर्स्ट एंड फॉरमोस्ट वी शुड आस्क फॉर फॉरगिवनेस। ऐं पोइ हुन जेको खॾो खोॾियूं था उहो बि असांखे इहो सोचे सम्झी करिणो आहे कि खॾो केतिरो डीप खोटणु खपे कि जेके रूट्स आहिनि वण जा, जेॾी महिल वण पोखियूं था त जेके उन जूं जड़ूं आहिनि उन खां ॾेढुणो या 3 टाइम्स डीप हुअणु खपे। त तॾहिं हू जड़ूं हुनखे अपनाईंदियूं ऐं उन खॾो अपनाईंदो ऐं उन में फैलजण जो उनखे मौक़ो मिलंदो वण खे। त ऐं जेके इफ वी आर प्लांटिंग मोर देन 1 ट्री, जे घणेई पोखियूं था त असांखे उन्हनि जे विच में डिस्टेंस बि रखणु ज़रूरी आहे। जे त नंढा नंढा वण आहिनि त मे बी 10-20 फीट अपार्ट शुड बी अ गुड डिस्टेंस। जे वॾा वण आहिनि जेके वॾा थी करे लाइक बनियन ट्री, ओक ट्री और एनी ह्यूज ट्रीज वी वांट टू प्लांट, त घटि में घटि 50-60 फुट स्टेप्स जो एतिरो त डिस्टेंस हुअणु खपे त हुननि खे ग्रोथ लाइ चांस मिले सवलो, दे कैन ग्रो वेल। हाणे वरी अचूं था असीं हुन खॾे ते, त खॾे में असीं पाणी था विझूं त पाणी विझण महिल बि जे असीं मंत्र जाप कयूं, कहिड़ो बि तव्हांखे मंत्र वण दिलि सां लॻंदो हुजे, मंत्र जाप करे, जे ॿियो कुझु न सम्झ में अचे त ओम शांति शांति शांति
पीस मंत्र त इहो यूनिवर्सल आहे असां हिंदुनि लाइ। त उहो करे असीं पाणी विझंदासीं उन खॾे में ऐं धरती माता खे प्रार्थना कंदासीं, हे धरती माता, हाणे मां वणु पोखे रहियो आहियां या पोखे रही आहियां, इनखे तव्हीं क़बूल कजो, मूंखे इजाज़त ॾियो कि मां तव्हांजे हिन मिट्टी में हिकिड़ो वणु विझां थी, उनखे तव्हीं संभालजो, उनजो संरक्षण कजो। ईअं चई करे बिलीव मी, जे असीं वणु ट्री लिंग जेको आहे सैम्पलिंग विझंदासीं त धरती माता खे जेके आहिनि इमोशन्स थींदा आहिनि, मिट्टी खे बि इमोशन्स ऐं फीलिंग्स थींदियूं आहिनि, whether we can see it or not, but Mother Earth has feelings. It nurtures us, so it is part of us. We are part of it. त उहो करे जॾहिं असीं पाणी विझूं था, तंहिंखां पोइ जेॾी महिल पौधो विझूं था अंदरि, उनखे रैपिंग मां कढूं था, प्लास्टिक जूं या पेपर जे जेका बि रैपिंग आहे, उन मां जेॾी महिल कढूं था त इट इज़ ऑलवेज गुड कि उनखे असीं पंहिंजी जेको मिट्टी आहे उनखे थोरो हथनि सां पंहिंजे थपकियूं ॾियूं, जीअं कीअं ॿार खे थोरो पुचकारबो आहे, ॿार खे किथे बेड ते विझूं था, कॉट ते या हंज में खणूं था, थपकियूं ॾियूं था न प्यार भरियूं, तीअं ई हुन धरती माता खे जेके असांजे हथ में आहे थोरियूं प्यार भरियूं थपकियूं ॾेई, ऐं इहो छो था कयूं त असांजे हथनि जूं जेके वाइब्रेशन्स आहिनि उहे हुन सॉइल सां मिक्स थियनि, असीं ओॾी महिल सुठा ख़्याल रखूं। It is not just a formality. Tree planting is not a formality. It is an act worthy of a big religious merit. त ओॾी महिल असीं इहो सोचे सम्झी ऐं पंहिंजे मन में ये पॉज़िटिव वाइब्रेशन्स रखूं ऐं जाप कयूं, कुझु बि चैंटिंग कयूं ऐं उनखे मिट्टी खे थपकाए करे ऐं थोरो लूज़न कयूं, छो त घणेई दफ़ा जॾहिं नर्सरी मां वठी ईंदा आहियूं प्लांट त हुननि जा जेके रूट्स आहिनि उहे लाइक अ बॉल फॉर्म था थी वञनि, बिकॉज़ वी डोंट नो when did the plant was planted in that nursery and kept, how old was it. So उनखे थोरो रूट्स खे थोरो लूज़ थियण जो मौक़ो मिलणु खपे त हू जड़ूं पंहिंजूं सुठियूं तरीक़े सां फैलाए सघजनि। उहो धरती में विझी करे पोइ वरी जेका उन जी पंहिंजी मिट्टी, नो फर्टिलाइज़र ऐं नो कॉम्पोस्ट, जेका खॾो खोटियोसीं उहा ई जेका मिट्टी आहे उहा ई मिट्टी उन में वापसि समाइणी आहे उन होल में, त उहे पंहिंजे हथनि सां विथ बेयर हैंड्स, दस्ताना न पाइणा आहिनि, नो ग्लव्स प्लीज़, बिकॉज़ मदर अर्थ नीड्स अवर लव. She has given us lotus love and we must return that love in some form at least. त पंहिंजे हथनि सां धीरे धीरे थपकियूं ॾेई हुन मिट्टी खे अंदरि खॾे में विझंदा वञूं ऐं मंत्र चैंट कंदा वञूं, जेको मंत्र असांखे वणंदो हुजे, न त ओम शांति 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 कंटिन्यूअस कंदा वञूं या कुझु पॉज़िटिव अफर्मेशन्स चवंदा वञूं। इफ जेकर केरु हीलर आहे, लाइक आई एम अ रेकी हीलर, सो आई डू रेकी एट दैट टाइम, त जेके बि हीलर्स आहिनि उहे ओॾी महिल रेकी या प्राणिक हीलिंग या जेके बि एनर्जी, पॉज़िटिव एनर्जी उन वण खे, उन सॉइल खे ॾेई था सघनि। इट विल बी वेरी गुड, वेरी बेनिफिशियल। पोइ अचे थो पाणी विझण जो कमु, त कॾहिं बि इहो ध्यानु रखिजो होस पाइप सां उहो पाणी न विझिजो उन में। द वॉटर मस्ट गो थ्रू योर ओन हैंड्स, पिक अप द वाइब्रेशन्स ऑफ योर हैंड, क्रिएट दैट लव एनर्जी। त पंहिंजो हीअं बुक भरे, जीअं असीं अंजलि भरे करे कीअं विझंदा आहियूं किथे बि सूर्य देवता खे अर्पण कंदा आहियूं या किथे बि पूजा में, त तीअं ई पंहिंजो अंजलि भरे, बुक भरे पाणी सां, ऐं उन में भले केरु ॿियो तव्हांजे लाइ पाणी विझंदो वञे बुक में, ऐं उन बुक सां उहो पाणी उन पौधे ते विझो ऐं चैंटिंग कंदा वञो कंटिन्यूअस, ओम शांति शांति शांति, ओम शांति शांति शांति, and that peace mantra will create lot of peace all around that tree. The tree itself picks up that vibration and it's happy. When you talk to it, when you give it those positive affirmations, त हू वण बि, हू पौधो बि ख़ुशि थो थिए, ख़ुशी सां नई धरती खे क़बूल करे थो ऐं उन में समाइजे थो। लॉट ऑफ टाइम्स असीं ॾिसूं त वण पोखे करे हली था अचूं, ध्यानु नथा ॾियूं कुझु बि, त उहे केतिरा सक्सेस रेशियो इज़ वेरी लेस, घणेई फेलियर्स थियनि था, उहे वण अॻियां वधनि कोन था। त जेकर असीं हीअ मंत्र पढ़ी, असांजा वॾा सेखारे विया, जेको हिंदू धर्म में जेको बि लिखियलु आहे, इट इज़ नॉट बेसलेस, इट ऑल हैज़ लॉट ऑफ वैल्यूएबल इंफॉर्मेशन
values to attach to it, I should say. त जेॾी महिल असीं हीअं कयूं था ऐं लास्ट में पाणी विझण खां पोइ वरी हुन वण खे धरती माता खे वरी हिकिड़ो दफ़ो प्रणाम करे माफ़ी घुरूं कि असांखां का भुल चुक थी हुजे त असांखे माफ़ कयो एंड गिव इट पॉज़िटिव वाइब्रेशन कि हे वण हाणे मूं तोखे पोखियो आहे, हाणे तूं वधी वीझी ऐं घणनि ई जीव जंतुनि खे पनाह ॾी, तूं ख़ुशहाल रहीं, तूं ख़ुशि रहीं, तूं ॿियनि खे बि ख़ुशि रखी ऐं जेके सुठियूं ॻाल्हियूं तव्हांजे मन में अचनि ओॾी महिल चई ॾियो हुन वण खे एंड बिलीव मी इट विल वर्क वंडर्स फॉर द ग्रोथ ऑफ दैट ट्री. इहो करण खां पोइ तव्हांजो कमु अञा पूरो न थियो आहे, एटलीस्ट हफ़्ते ताईं जे थी सघे त go to that tree every day and pour the water in the same manner, पंहिंजी अंजलियुनि में भरी करे ऐं मंत्र चैंट करे ऐं तंहिंखां पोइ whenever you get the, if it is your own home yard, backyard or something, त तव्हां regularly करे था सघो. पर once you have planted a tree, it is your baby, it is also your mother and father. वण अहिड़ी शइ आहे जेको असांजो माउ पीउ बि आहे त असांजो औलाद बि थी सघे थो ऐं ईअं करे न असीं रुगो पंहिंजे औलादनि खे सेखारियूं था, पंहिंजे साथियुनि खे सेखारियूं था टू अप्रिशिएट द एनवायरमेंट, द हैबिटेट्स, बट वी आर ऑल्सो बिकमिंग पार्ट ऑफ इट. असांजो जेको बॉन्ड थिए थो उहो स्ट्रेंथन थो थी वञे विथ नेचर एंड वी डेवलप अ न्यू लव फॉर नेचर एंड जेसीं हू वण वॾो थींदो रहे तेसीं हुनखे असांजी घुर्ज आहे. इट नीड्स अस टू nurture it, to water it, to give it the positive affirmations. So we must visit it regularly and look after it till it becomes, शास्त्रनि में लिखियल आहे जेसीं असांजे पंहिंजे हाइट ताईं वण नथो थी वञे तेसि ताईं हुनखे असांजी घुर्ज आहे. त all Thank said you. and done, Yeah. I hope all of you will at Thank least you, some of you will plant the trees that way. Dadi Thank you. Monica, it was very good. Thank you. And thank you very much. What you taught us today or shared is how to be sensitive to all life around us and how to respect even the plant which is considered to have life. So, धरती के सदाई प्रणाम करण घुर्जे ऐं जेके बि growing structures and growing plants and उन्हनि खे बि प्रणाम करण घुर्जे. I fully agree with you. And I feel that we all should have that bhavana when we are planting a tree or a plant or whatever. We should have this kind of feelings so that the plant will grow with love and natural. It'll grow with love and a lot of joy that we cannot see, but I'm sure we can feel it by its splendor, by its greenery, and by its life. So thank you. And I would like to add something that trees also listen. They hear when you talk to them. Definitely. Whether we can understand that or no, but just know that the trees also listen to you. I know. And they take your vibration. vibration. I go and hug the tree many times. Yeah. And so also, hugging the tree also, it increases some hormone. It increases some hormone, not only for us, but even for the tree, it's very beneficial. The tree feels loved. Sometimes I, touch the plant as if I'm caressing them and saying Om Namah Shivaya, and I can feel the vibrations. There you are. So anyway, I'm sure the viewers and Ananke, changi knowledge mili hundi, and they'll appreciate this and they'll implement in their life. Thank you, Dadi Monica. Thank you, Mehrbani.